अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार रोस्टेड पटेटोज़ जी रेसिपी। ही रोस्टेड पटेटोज़ ठाहिण जे लाइ हिते असां खया आहिनि तक़रीबन 400 ग्राम्स आलू ऐं आलू खे चङी तरह सां धोई ॿिनि पीसिस में कटे छॾियो आहे। आलू खे विच मां कटण खां पोइ असां हिकु बेकिंग ट्रे ते आलू जे पीसिस खे रखूं था ऐं मथां विझूं था लूणु अधु टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून। सुकल धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। ऑरिगेनो आहे 1 टीस्पून। कुटियल जीरो आहे 1 टीस्पून। चाट मसाला पाउडर आहे 1 टीस्पून। पार्सले जा पत्ता आहिनि 1 टेबल स्पून। खुश्क फूदने जा पत्ता आहिनि 1 टेबल स्पून। थूम जो पेस्ट आहे 1.5 टीस्पून ऐं ज़ैतून जो तेल विझूं था 2 टेबल स्पून। हाणे इन सभिनी मसालनि खे आलू जे पीसिस ते चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे आलू जे पीसिस खे 400 फ़ारेनहाइट ते 15 मिनट्स जे लाइ बेक कंदासीं। ऐं 15 मिनट्स ताईं 400 फ़ारेनहाइट ते बेक करण खां पोइ हाणे असां आलू जे पीसिस जी साइड चेंज कंदासीं। ऐं ॿी साइड खे तक़रीबन 20 मिनट्स ताईं 350 फ़ारेनहाइट ते बेक कंदासीं। 20 मिनट्स ताईं 350 फ़ारेनहाइट ते बेक करण खां पोइ हाणे असां आलू जे पीस जी साइड वरी चेंज कई आहे ऐं असां ऑयल जो स्प्रे पिया कयूं। ऑयल जो स्प्रे करे चङी तरह सां ऐं हाणे 1 मिनट जे लाइ ग्रिल कंदासीं ऐं असांजो मज़ेदार रोस्टेड पटेटोज़ बिल्कुलु तयारु आहिनि। असां कयूं था रोस्टेड पटेटोज़ खे डिश आउट ऐं गार्निश कयूं था कुझु कटियल वेजिटेबल्स सां। उम्मीद कंदा तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।